अॼु फीडर स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल स्टेशन टिकड़ीअ में क्लासरूम ऑब्जर्वेशन ऐं पीयर कोचिंग ऑफ CPT तहत स्क्रिप्टेड लेसन प्लान मां हिकु लेसन हलायो वियो। सभ खां पहिरीं मास्टर ट्रेनर ज़ीशान अहमद साहिब जिन गाइड टीचर रायचंद, सब्जेक्ट कोऑर्डिनेटर राजा मोहम्मद फरहान ऐं सब्जेक्ट टीचर राजा मोहम्मद हमज़ा सां प्री कॉन्फ्रेंस कई। प्री कॉन्फ्रेंस में सब्जेक्ट टीचर राजा मोहम्मद हमज़ा लेसन प्लान जे मुतलिक़ आगाही ॾिनी। सब्जेक्ट टीचर राजा मोहम्मद हमज़ा वॾे वाक़े पढ़ण लाइ तजवीज़ कयल किताब जी मदद सां ॿारनि खे प्रिंट कॉन्सेप्ट जे बारे में ॿुधायो। सब्जेक्ट टीचर राजा मोहम्मद हमज़ा ॿारनि खे अखर अलिफ जे आवाज़, शुरूआती ऐं विची शिकल जे मुतलिक़ तस्वीरी ऐं लफ़्ज़ी फ्लैश कार्डनि जी मदद सां सरगर्मी कराई। सब्जेक्ट टीचर राजा मोहम्मद हमज़ा ॿारनि खे सबक़ में इस्तेमालु थींदड़ बसरी लफ़्ज़नि जे मुतलिक़ फ्लैश कार्डनि जी मदद सां सरगर्मी कराई। इन्हीअ खां पोइ ॿारनि खे अचो त तेज़ी सां पढ़ूं वारी सरगर्मी फ्लैश कार्डनि जी मदद सां कराई वई। आख़िर में मास्टर ट्रेनर ज़ीशान अहमद साहिब जिन पोस्ट कॉन्फ्रेंस कई। पोस्ट कॉन्फ्रेंस में खूबियूं ऐं ख़ामियूं पेश कंदे कुझु तजवीज़ूं पिणु ॾिनियूं।